सखर मां रिपोर्ट करायो आहे हफ़ीज़ लाशारी। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट SUG जे एहतमाम हेठि सेप्को जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर एजाज चन्ना ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हीअ एहतजाज सीनियर सहाफ़ी मलूक बलोच ख़िलाफ़ हिकु पुठियां ॿिया 4 केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरो पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट PFUJ जे मरकज़ी अॻुवान इमदाद फुलपोटो ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर परवेज़ खान जी क़यादत में कढियो वियो, जंहिंमें सहाफ़ी बिरादरी जे वॾे अंग में शिरकत थी। उन मौक़े ते PFUJ जे मरकज़ी अॻुवान इमदाद फुलपोटो चयो त CEO सेप्को एजाज चन्ना पंहिंजी मातिहत मुलाज़िमनि खे इस्तेमालु कंदे सहाफ़ी मलूक बलोच ख़िलाफ़ 4 कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जेको सहाफ़ती आज़ादी ते सिधो हमिलो आहे। हिन चयो त सेप्को जा अमलदार सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए पंहिंजे करप्शन ऐं बद इंतज़ामी लिकाए नथा सघनि। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर परवेज़ खान चयो त SUJ सहाफ़ी मलूक बलोच सां कुल्हो कुल्हे सां गॾु बीठल आहे ऐं कंहिं बि सहाफ़ी खे इंतकामी कार्रवाइयुनि जो निशानो बणाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। एहतजाजी मुज़ाहिरे में सीनियर सहाफ़ी महताब अंसारी, राजा रुस्तम अंडहर, फ़कीर आदिल अबड़ो, राहिब मंगरियो, सरफराज़ चन्ना, शबीर मेमण, यासिर अंसारी समेत ॿियनि सहाफ़ियुनि पिणु शिरकत कई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त सहाफ़ी मलूक बलोच ख़िलाफ़ दाख़िल कयल समूरा कूड़ा केस फौरी तौर ते ख़त्म कया वञनि ऐं सहाफ़ियुनि खे हिरासा करण जो सिलसिलो बंदि कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधीक वसी कयो वेंदो।